उजन वेलफेयर एसोसिएशन तालीम सिहत रोजगार ते जदोजहद कंदड़ तंज़ीम आहे। अॼु ॻोठ आदम उजड़ लॻ कुंभ में सिहत प्रोग्राम तहत उजन वेलफेयर एसोसिएशन जी मेज़बानी हेठि बुर्जे कंसल्टिंग फाउंडेशन टीबी कंट्रोल प्रोग्राम सिंध ऐं मर्सी क्राफ्ट इंटरनेशनल जी तरफ़ां मोज़ी मर्ज़ टीबी जी बचाव लाइ मुफ़्त मशवरा ऐं तख़शीस लाइ मुफ़्त टेस्टियूं कयूं वियूं। ॻोठ आदम उजड़ ऐं भरपासे जे 66 मरीज़नि जा मुफ़्त एक्सरे कया ऐं बलगम टेस्ट कयो। उन मौक़े ते 4 मरीज़नि खे टीबी जूं अलामतूं ज़ाहिर थियूं जिन खे प्रोग्राम तहत मुफ़्त टीबी कोर्स ॾिनो वेंदो। उजन वेलफेयर एसोसिएशन पंहिंजी जाखोड़ी हमदर्द साथी कामरेड दाइम खान उजड़ खे सलाम पेश करे थी, जंहिं ॻोठ आदम उजड़ में समाजी भलाई जो कमु कयो ऐं ॿाहिरां आयल टीम सां साहकार कयो। उन मौक़े ते डिस्ट्रिक्ट फीड सुपरवाइज़र नदीम अहमद उजड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां उजन वेलफेयर एसोसिएशन ज़िला ख़ैरपुर जा थोराइता आहियूं जेके ज़िले अंदरि असांजी हर प्रोग्राम जी मेज़बानी कनि था।